अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था अब्दुल्ला रिंद जी। प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद बहितर तरीक़े सां मज़लूमनि जे आवाज़ खे सघारो बणाए आला ऐवान ताईं पहुचाए थी। प्रेस क्लब मज़लूमनि जा मोर्चा आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अॻूणी MP डॉक्टर बहादुर ॾारीअ तरफ़ां प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद जे सथ जे मानमी ॾाहरी हाउस काज़ी मदमी आजाणीअ खे ख़िताब कंदे राणा सनाअला राजपूत चयो। हिन वधीक चयो त नवाब वली मोहम्मद शहर जे ड्रेनेज स्कीम घिटियुनि जी सीसीअ सां गॾु शहर खे रोशन करण लाइ सोलर लाइट्स अॻूणे MP डॉक्टर बहादुर ॾारीअ जे कोटा मां मेगा प्रोजेक्ट्स मिलिया आहिनि। उन ई मौक़े ते प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद मुतहरिक साहिबिन सदर यूसुफ रिंद, सीनियर नायब सदर खैरल सिंधी, नायब सदर यार मोहम्मद कंबो, जनरल सेक्रेटरी कादिर बख्श कोरखानी, प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद बानी बहावल लाखो, प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद अॻूणो सदर ज़फ़र अली चांडियो, सहाफ़ी अब्दुल्ला रिंद, सहाफ़ी जावेद रिंद ऐं ॿियनि खे गुलनि जा हार पिणु पेश कया। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।